एक ॿी अहम ख़बर है असां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट शागिर्दियाणी जी आर्ज़ी कस्टडी वालदेन हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट में लाहौर वञी पसंद जी शादी कंदड़ शागिर्दियाणी वारो केस जंहिंमें अदालत शागिर्दियाणी जो बयान ॿुधण बाद खेसि वालदेन हवाले करे छॾियो। शागिर्दियाणी कुछ महीना अॻु वालदेन सां वञण खां इनकार कयो हो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट शागिर्दियाणीअ जे आर्ज़ी कस्टडी वालदेन हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट में लाहौर वञी पसंद जी शादी कंदड़ शागिर्दियाणी वारो केस जंहिंमें अदालत शागिर्दियाणी जो बयान ॿुधण बाद खेसि वालदेन हवाले करे छॾियो। शागिर्दियाणी कुछ महीना अॻु वालदेन सां वञण खां इनकार कयो हो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट शागिर्दियाणी जी आर्ज़ी कस्टडी वालदेन हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो असां लाइन ते मौजूदु आहे। जी आमिर, वधिक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल गदारा अगवा ॼाणियल नारी जेकी हुई जवाबदार ज़हीर जी कहानी जो जेको अॼु आहे ख़ात्मो अची वियो आहे ऐं अदालत पारां रोस्तरम ते शागिर्दाणी खे घुराए करे पुछा कई भई तव्हांजो नालो छा आहे, जंहिं ते जेकी शागिर्दाणी हुन ॿुधायो त मुंहिंजो नालो दुआ ज़हरा आहे। जस्टिस जेको इक़बाल कलोड़ हुयो उन खां पुछो तव्हां केतिरा पढ़ियल आहियो, हुन चयो मां 6 जमायतूं पास आहियां। ऐं हुन खां जॾहिं पुछियो वियो तव्हां कंहिंसां रहणु चाहियो था त हुन ते जेकी दुआ ज़हरा आहे हुन चयो त मां बाबा सां रहणु चाहियां थी ऐं हुन जे घर में ई वञणु चाहियां थी, जंहिं ते जेको वालदेन जी ज़मानत तौरु जेको आहे 10 लखनि जा जेके बांड आहिनि कोर्ट पारां इहो ॼाणायो वियो आहे त जेके हुन जा वालदेन उहे 10 लख जा बांड जमा कराईंदा। उन खां बाद अदालत वालदेन जी जेको आहे जो जेकी हफ़्ते अंदरि चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर जो जेको छोकिरियूं आहिनि उहे बि जेको नंढड़ी आहे उनजो मुआइनो कंदियूं। ऐं अॼु जेको ॿुधणी थी आहे हुन में जेकी दुआ ज़हर आहे हुन बिल्कुलु वाज़िह चयो आहे त मां हाणे वालदेन सां रहणु चाहियां थी ऐं हुन सां वञणु चाहियां थी। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।